नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी हिकु सवाल थी पुछां। हाँ। त भक्तीअ में जॾहिं मंदिर में आरती ॻाईंदा आहियूं या कुझु बि कथा कंदा आहियूं, हाँ। उन खां पोइ पंहिंजो कपिड़ो ईअं फैलाए करे, झोली फैलाए करे ऐं भॻवान खां हाँ। कुझु घुरंदा आहियूं, सुख शांति या दुनिया जूं शयूं। हाँ। त इन जो छा मतिलबु? भॻवान हिन कपिड़े जी झोलीअ में कुझु विझंदो आहे? हाँ, इन जो अर्थ असांखे परमात्मा बाबा ॿुधाए थी कि ॾिसो, जेको पाण कपिड़ो पातो आहे, अगरि हुन झोली फैलाए करे पाण चऊं त ॿिए ॾींहुं ॿियो कपिड़ो पाईंदासीं न। टियों कॾहिं त उहो फटिजी वेंदो, त छा झोली में जेको बाप परमात्मा भॻवान विधई आहे, तव्हां जंहिंजे अॻियां बि झोली फैलायो था, वो खत्म थी वियो। त ॾिसो, पाण कंदा त आहियूं लेकिन अर्थ न सम्झंदा आहियूं न। एतिरो गहराई सां पाण नथा सम्झूं कि कपिड़े जी झोली फैलाए करे छा कंदासीं। सभिनि खां वॾी कि आत्मा जो पीउ परमात्मा आहे, त कोई पंहिंजे पीउ जे अॻियां ईअं झोली थोरी फैलाईंदो। हुनजो त अधिकार हूंदो आहे न पंहिंजे पीउ जी प्रॉपर्टी ऐं पंहिंजे पीउ जे लाइ। त जेको भक्ति मार्ग में पाण ॻाईंदा आहियूं कि तुम माता पिता सां बालक तुंहिंजा, ऐं पाण कई भक्ति मार्ग में अहिड़ी चीजूं कंदा आहियूं जंहिंसां उहो संबंध प्रूफ न थींदो आहे। हिकु तरफ़ चऊं था तूं माता पिता सां बालक तुंहिंजा, ॿियो पाण हुनजे अॻियां हथ था जोड़ूं, हथ फैलायूं था, झोली था फैलायूं। त हिन जो अर्थ मतिलबु पाण चऊं कुझु ॿियो था, करूं कुझु था। त हाणे जेको बि कुझु करो हुनजो अर्थ सम्झूं। त हिन जो अर्थ छा आहे कि चईंदा न, भरदे भरदे झोली, हिन जो अर्थ आहे पंहिंजी आत्मा जी झोली भरणी आहे। शरीर बि ख़तम थी सघंदो आहे, शरीर जो कपिड़ो बि ख़तम थी वेंदो आहे, शरीर बि कॾहिं बि ख़तम थी सघंदो आहे, लेकिन केरु ख़तम न थी सघंदी आहे? आत्मा। त आत्मा जी झोली कंहिंखां भरणी आहे? शक्तियुनि खां, गुणनि खां। कि पाण भॻवान जे अॻियां कुझु बि ईअं चईंदा आहियूं असांखे इहो ॾे इहो ॾे, त भॻवान पाण खे स्टूल में थोरी ॾींदो आहे। न पाण चऊं असांखे कार खपे, असांखे नयो घर खपे, असांजे ॿारनि जे लाइ इहो खपे, त पाण खे स्टूल में थोरी चीजूं ॾींदो आहे। पाण खे छा ॾींदो आहे? शक्ति। या कोई ईअं रास्ते जो लाइ इशारो ॾींदो आहे, बुद्धि ॾींदो आहे, जंहिंसां पाण सम्झी सघूं कि उहा चीज असांखे कीअं मिलंदी। त उहो सभु कंहिंमें ईंदी आहे? शक्ति आदि या बुद्धि आदि। आत्मा में मन और बुद्धि हूंदी आहे न, हुन में आत्मा की शक्ति मिलती है। तो ये जेकी झोली भरूं था न, त हिन जो अर्थ आहे कि पंहिंजी आत्मा जी झोली भरणी आहे। सुख शांति प्रेम आनंद पवित्रता सां आत्मा जी झोली भरणी आहे। पहिरियों आत्मा जी झोली भरल हुई कॾहिं सत्युग त्रेता में, ऐं जॾहिं आत्मा मथे रहंदियूं आहिनि त मथे सभिनि जी झोली भरल हूंदी आहे, अर्थात सुख शांति संपन्न आत्मा हूंदी आहे, शक्तिशाली गुणनि सां ऐं सर्व कलाउनि सां संपन्न हूंदी आहे। पोइ धीरे धीरे आत्मा जॾहिं हेठि हली ईंदी आहे, खेॾंदे खेॾंदे पुनर्जन्म वठंदी आहे, त हुनजी आत्मा में इहे सभु ख़तम थी वेंदा अथसि। आत्मा बि त भई शक्ति आहे न, चईंदा आहिनि न आत्मा ॾेखारे में न ईंदी आहे, हिकु शक्ति आहे। त शक्ति त ख़तम थी सघंदी आहे न, पाण हुनखे सुठे कम में या ग़लति कम में लॻायूं। सुठे कम में लॻाईंदासीं त वधंदी, लेकिन हिते ईअं आहे कि विकारनि जे वश थी करे आत्मा जी सुठा कम बि बिगड़ल हूंदा आहिनि। भले पाण खे लॻे थो सुठो आहे, लेकिन उन में बि कुझु न कुझु बिगड़ल ई हूंदो आहे, जो पाण खे नज़र न ईंदो आहे, लेकिन हूंदो आहे हुनमें, जंहिंसां पंहिंजी आत्मा जी शक्ति ख़तम थींदी वेंदी आहे। हिन करे भक्ति मार्ग में पाण खे इहो न पतो आहे न कि भई मां आत्मा आहियां, शरीर न आहियां। हिन करे शरीर जे कपिड़नि सां पाण ईअं झोली फैलाईंदा आहियूं। परंतु हाणे परमात्मा बाप चवनि था पंहिंजी पाण खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो, त तव्हांजी आत्मा रूपी झोली भरजी वेंदी। कंहिंसां भरजंदी? सुख शांति, हाँ, प्रेम आनंद पवित्रता शक्तियुनि सां,
जंहिंखे जीअं झोली भरियल हूंदी आत्मा, त आत्मा शरीर सां बि उहो सुखदाई कर्म कंदी, सभिनि खे उहो सुखदाई कर्मनि सां सभिनि खे सुख ॾींदी। अच्छा, हा, ठीकु आहे। ठीक है दीदी। त हाणे जॾहिं जीअं पल्लव आदि पाओ या कुझु बि करो, भली माण्हुनि खे तव्हांखे ॾेखारण लाइ, लेकिन तव्हांखे ईअं पतो लॻे थो त ॿियनि खे बि ॿुधाइजो आत्मा जी झोली भरणी आहे, त आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करे पाण झोली भरूं त उहो सुठो। जी, ऐं आत्मा सदाईं पोइ उन्हनि गुणनि सां भरियल हूंदी। हा जी, ठीकु आहे। जी दीदी, थैंक यू। थैंक यू।